अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करणु न विसारियो। आशिक ज़हर पियाक वे ॾिसी वेसन घणो कड़े ऐं कातिल जा हमेशा हिराक लॻिन लऊं लतीफ़ चए फना क्या फिराक तोड़े चिकन चाक तब्याह नस्ल नाम सी। भलारे बिरदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिंडी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 3 डिसंबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितू जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। क़बीलाई तकरार इहो त नाहे ॾिसंदा केरु मासूम आहे। क़बीलाई तकरार न सिर्फ़ु हयातियूं खसींदा आहिनि पर क़बीलाई तकरार अमड़ियुनि खां पंहिंजा पुट खसे छॾींदा आहिनि, कुंवारनि खां घोट खसे छॾींदा आहिनि, मिलण वारी मौसम में विछोड़ा ॾींदा आहिनि, अहिड़ो दर्द ॾेई छॾींदा आहिनि जेको कॾहिं बि विसरी न आहे सघंदो। शिकारपुर में बि ईअं ई थियो आहे। रुस्तम जा जानी शिकारपुर में क़बीलाई दहशतगर्दी जो शिकार थी विया। मासूम घोट घाइजी वियो। मोड़ ॿधल घोट ॻोल्हण जो खाज बणिजी वियो। उहो घोट जेको कुंवार ताईं पहुचण खां अॻु उन पार जो राही थी वियो जितां केरु वापसि वरंदो ई न आहे। हथ में ॿधल गाने जी फरियाद केरु ॿुधी सघंदो अलाए न, इहो पाण तोड़े जो नथा ॼाणूं। पाण खे इहा बि ख़बर न आहे त इंसाफ़ थी सघंदो या न सघंदो, पर पाण खां घरू वज़ीर जी उहा बेवसी बि ॾिठी नथी थिए जंहिंमें हू चवे थो त सरदार चाहिनि त अमन कराए सघनि था। जॾहिं हुकूमत सरदारनि जे अॻियां बेवस बणिजी वञे त पोइ सिंध जा वासी अमन लाइ हुकूमत खे अपील कनि बि कहिड़ी कनि। जॾहिं हथियार घोटनि खे घाए वञनि, जॾहिं वाटड़ू मारिजी वञनि, जॾहिं घोट बेॾोह क़तल थी वञनि, तॾहिं उन्हनि कुंवारनि जा लुड़क केरु रोकंदो जेके वक़्त जे वीरनि हथां लाऊं लहण खां अॻे बेवह बणिजी वियो। उन्हनि जे निरड़ ते लिखिजी वियल निभाग वारी रेखा भला केरु मिटाए सघंदो। पाण ॼाणूं था इन खां वॾो दर्द को बि नाहे हूंदो जो घोट घाइजी वञे। इन खां वॾो को दर्द नाहे हूंदो जॾहिं ॼञ रवानी थिए ऐं मंज़िल ते पुॼण खां अॻु में सॼो काफ़िलो लुटिजी वञे। अहिड़ी सूरतहाल में हुकूमत खे फौरी तौर ते क़दम खणणु खपनि हा, घटि में घटि जवाबदार गिरफ़्तार थियणु खपनि हा ऐं इबरतनाक सज़ा मिलणु खपे हा। हिन वाक़े में जेके बि मुलविस आहिनि, ख़ासि तौर ते उहे इलाइक़े जा सरदार वॾेरा जेके अहिड़नि तकरारनि खे हथी वठराईंदा रहिया आहिनि, थियण त ईअं खपे हा जो 24 कलाकनि जे अंदरि जवाबदार इबर जो निशानो बणिजी वञनि हा। पर छा कजे, इंसाफ़ कॾहिं थियो बि न आहे। जंहिं समाज में हर पासे बेवसी जूं बलाऊं हुजनि, जिते ग़रीब माण्हू हथियारनि जे निशाने ते अची वञे, उते इंसाफ़ भला केरु कंदो आहे? भला केरु उन्हनि अमड़ियुनि जा लुड़क उगंदो आहे जंहिंजा नौजवान पुट ईअं राह वेंदे मारिया वेंदा आहिनि? सॼे सारे काफ़िले जे लुटजण जी फरियाद भला केरु लिखंदो ऐं केरु चवंदो त असां सां इंसाफ़ थी सघंदो? थियण त ईअं खपे जो हिन हेॾनि सारनि तकरारनि में जेके बि बासर वॾेरा ऐं सरदार मुलविस रहिया आहिनि, उहे सरदार जिन क़बीलाई तकरारनि जी बाहि कॾहिं उझामण ई नाहे ॾिनी, उन जे ख़िलाफ़ केस हलाए ऐं उन जे पंहिंजे शहर में विच चौक ते
इब्र जो निशानो बणायो वञे। जेकॾहिं हिकु भेरो ईअं थियो त कॾहिं बि क़बीलाई तकरार वरी कर खणी कोन सघंदा ऐं वरी को बि अहिड़ी ज़रूरत न करे सघंदो जो ईअं शादी जो ख़ुशियूं मातम में तब्दील करे। महर जतोई तकरार जेको हाणे 22 माण्हुनि खे मौत जो खाज बणाए चुको आहे, उहो तकरार को मामूली तकरार त नाहे। इन में को बि शक न आहे त क़बीलाई तकरारनि सिंध में वधंदड़ बदअमनी रियासती इदारनि जी नाकामी खे वाइखो करे छॾियो आहे। सिंध में क़बीलाई झेड़नि ऐं मुनज़म ॾोहनि जो वधंदड़ वारदातूं आम शहरनि जी ज़िंदगी खे ज़हर बणाए रहियूं आहिनि। ॾोहारनि जा टोला ॾींहं ॾिठे वारदातूं कनि था। भुंगले अगवा भतेखोरी ऐं क़ौमी शाहराहनि ते मुसाफ़िरनि खां बेखौफ़ थी फुरलुड़ जा वाक़िया कनि था। हिते कानून जी का बि रिट न आहे, तॾहिं त पुलिस उन्हनि ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां बेवस नज़र अचे थी। जेतोणीकि शिकारपुर में जाञनि जी गाॾी ते पेश आयल हमले वारो वाक़ियो जतोई महर तकरार जो नतीजो ॿुधायो वञे थो, पर उहो पंहिंजे जौहर में दहशतगर्दी जो अंसर रखे थो। इहा सरासर दहशतगर्दी आहे जेका ॾींहं ॾिठे जो सरे राह अहिड़े हंधि कई वञे थी जिते पुलिस सदाईं चौकस बीठल नज़र ईंदी आहे। पर हिन वाक़े दौरान पुलिस जो ग़ाइबु हुअणु इन ॻाल्हि जी ॻंढ खोले थो त छा किथे पुलिस हिन वाक़े में मुलविस त नाहे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ उहो हिकु सफ़ाकाणो अमल आहे। हिन वाक़े में पुलिस जे मुलविस हुअण जी निशानदही न बि नज़र अचे, पर पुलिस जी ग़ैर मौजूदगी शक शुबा पैदा करे थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त क़बीलाई दहशतगर्दी जे वर चढ़ी वियल इलाइक़नि में सिंध हुकूमत खे असराइतो ऑपरेशन करणु घुरिजे। साॻे वक़्त ते बंदि पियल स्कूल खोले तालीम खे आम करण लाइ मुस्बत किरदारु अदा कयो वञे। जॾहिं तालीम आम थींदी त भोतार ऐं सरदार बि तालीम याफ़्ता हूंदो ऐं खूनी झेड़नि खां पासो कंदो, छो त तालीम याफ़्ता माण्हू अमन ऐं सलामती चाहींदो आहे। हू कॾहिं बि ॿिनि फ़र्दनि जे झेड़े खे सॼे क़बीले या पाड़े ताईं न पखेड़ींदो आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त क़बीलाई तकरारनि जी आड़ में मिसकिन माण्हुनि खे मारण वारो सिलसिलो बंदि करणु घुरिजे। क़बीलाई तकरारनि जी आड़ में बेगुनाह इंसान जो रत वहाइण वारो सिलसिलो बि रोकियो वञे। इन लाइ हुकूमत ते लाज़िम आहे त अहिड़े निज़ाम खे नाफ़िज़ करे जंहिंमें हर को पंहिंजी ज़िंदगी सकून सां गुज़ारे सघे। अवाजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे सफ़र में अव्हां सां मुखातिब पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हां ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। 3 ॾींहं पहिरियां शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी मल्हाई वई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी जॾहिं बि ईंदी आहे तॾहिं केतिरा ई सवाल खणी ईंदी आहे। सभ खां वॾो सवाल त इहो आहे त आख़िर मोहतरमा खे शहीद करण में कंहिंजा हथ आहिनि। अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम खां जॾहिं सवाल कयो वियो त मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी शहादत वक़्तु अव्हां जी हुकूमत हुई ऐं उन जी शहादत जा इल्ज़ाम अव्हां ते बि लॻंदा रहिया आहिनि, तॾहिं हुन जवाबु ॾिनो हो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ सभ खां वधीक मुतासिर आऊं रहियो आहियां। शहादत में उहे ई मुलविस आहिनि जिन खे सभ खां वधीक फ़ाइदो थियो। सियासी समाजी तौरु इंतिहाई मुतहरिक रहंदड़ सहर रिज़वी हिकिड़ी पोस्ट वंड कई जंहिंमें लिखियई, एतिरा साल थी विया मोहतरमा जे क़त्ल खे, पर मूं न कातिल खे किथे ॻोल्हियो, न पुछो त केरु कातिल हुआ। हाणे केर बि इहो गीत न ॻाए त भुट्टे जा बीबी जा दुश्मन असां ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। मूं उन्हनि कातिलनि जो चैप्टर क्लोज़ करे छॾियो, ख़तमु। पोइ मूंखे ख़्वाब में मोहतरमा आई ऐं चयाईं त मेरा कातिल ही मेरा ही मुनसिफ़, वो क्या मेरे हक़ में फ़ैसिला देगा। मूं खिली उनखे चयो त बीबी तुंहिंजे वञण जो हाणे कंहिंखे बि ॾुख न आहे। सभु जॾहिं वरसी ते ईंदा आहिनि उहे एॾो त नचंदा आहिनि जो मां ख़ुदि हैरान थी वेंदो आहियां त तव्हां त मोहतरमा चवंदा हुआ त अवाम मुंहिंजी आशिक़ आहे, पोइ उहा आशिक़ी केॾांहुं वई। मूं जेका अटकल कई
उहा मुंहिंजी कामयाबु वई। हाणे त मुल्क जो अवाम ख़ासि तौरु सिंध जो माण्हू चवे थो त बेनज़ीर जा पैसा खपनि, बेनज़ीर न खपे। वई बसि उहा वई छुटी, केॾांहुं वई तव्हांजी सियासत। मोहतरमा, तोखे जो पंहिंजे पीउ जी क़ुर्बानी जो नाज़, उहो नाज़ केॾांहुं वियो? उहा क़ुर्बानी नाज़ सभु कुझु तोसां गॾु ॻड़ी ख़ुदा बख़्श में दफ़न करे छॾियो। भुटे जे पूरे ख़ानदान खे ख़तमु करे उनजी सियासत खे बि मूं दफ़न करे छॾियो। हाणे तव्हांजा पोटा ठाहे मूं उन्हनि खे बाज़ार जो वखर करे छॾियो। हाणे कुझु न थींदो। कॉम्प्रेस अॻवान ऐं ख़ूबसूरत लेखक सैयद नवाज़ शाह भाॾाई शहीद बेनज़ीर जो खुलियल ख़त जे उनवान हेठि लिखियो, मुंहिंजा पुराणा जियालो ऐं जियालियूं, जेतोणीकि हिते जी दुनिया ॿी आहे, को गोड़ गुमसान या का साज़िश का हर्फ़ त हिते कोन्हे, को जनरल, को जज, का फाही, का गोली, को सलेब, को क़ैद खानो हिते न आहे। हर को पुरसकून माहौल खे माणियो सुतो पियो आहे। असांजे साम्हूं टोड़ी फाटक खां वठी कारसाज़ साने ताईं जे शहीदनि जा घर आहिनि। ऐं शहीद मीर मुर्तज़ा ऐं शाहनवाज़ गॾु रहंदा आहियूं। भुट्टो साहिबु अलॻि रहंदो आहे, अम्मा भुट्टे साहिब सां रहंदी आहे। बाक़ी वॾी ऐं वसी एराज़ी आहे जिते शहीद सिंधियुनि जूं आराम गाहूं आहिनि। ऐं सभिनी खां लिकी वञी कुंड पासे ते रोंदी आहियां। तव्हां सोचींदा उते छो थी रोआं? त मुंहिंजा भाइरो ऐं भेनरो, मूंखे हाणे उन शइ सां दिलचस्पी घटि आहे त मूंखे कंहिं क़तलु कयो, छो त उहो आसिफ़ बि ॼाणे थो, बिलावल बि सम्झे थो, मूंखे बि ख़बर आहे, पर मूंखे मुंहिंजो वतन सिंध यादि ईंदो आहे। मथनि उघाड़ियूं उहे औरतूं यादि ईंदियूं अथमि जिन जे वात मां गिरह बि खसियो वियो आहे, जिन जा प्यारा पुट राति जे रहज़ननि धारनि भंवरनि में मारे लाश बि लिकाए छॾिया आहिनि, जिन जूं सींधूं अणबियूं अखियूं डरा ॾिनल छातियूं खीर खां ख़ाली, अंगण वीरान ऐं दिलियूं दर्द सां भरियल आहिनि। मूंखे हिन जलावतनी में वरंदी दिलासो ॾिनो हो, अव्हांखे मुफ़्त अटो लटो ऐं अझो मिलंदो, पर अफ़सोस मुंहिंजी पार्टी माज़रत सां हाणे उहा मुंहिंजी पार्टी न आहे। उहे बि खाइनि खसे वरिता। अॼु किरोड़े सिंधी बुख जो दोज़ख भरण लाइ तारीख़ जे ऋण में रुली रहिया आहिनि। मुंहिंजे हिंदू सिंधियुनि जूं न्याणियूं जबरी मज़हब जी तब्दीली जो अताब पियूं सहनि। मुंहिंजे थर वासियुनि खे अरबे रुपयनि जे माहिवार कोयले जी पैदावार मां टको बि नसीब नथो थिए। मुंहिंजी 350 किलोमीटर सामुंडी पटी ते पंजाब जो FC रेंजर्स ऐं कोस्ट गार्ड जे ज़रिए कब्ज़ो आहे। जंहिं ठठे खे आऊं बाबा जो शहर सॾींदी हुअसि, उहो ज़मीननि ते वालार, करप्शन, मनशात, किराए में वॾेर खे घाणे में पीसजी रहियो आहे। मुंहिंजो बदीन बर्बादी जो ॾेख पियो ॾे। रुगो मनशात, आइस, ठरो, बदहाली, पाणी जी खोट, माहौलियाती तब्दीलियूं, समंड जी वाध, LBOD जो अज़ाब, बेरोज़गारी, बेवसी, इहो सभु कुझु मुंहिंजी पार्टी पई करे। तव्हांखे यादि आहे सादियूं सिंधियाणियूं मूंखे कुर्ब विचा मारोई मलीर जी कोठींदियूं हुयूं। संदन उहा मारे त मक़तल में मारिजी वई, पर उमर बादशाह जो कहर ऐं क़यामत संदन ज़िंदगियुनि खे ज़लाल जे लोही ॾंदनि हेठां चिभाटे रही आहे। ऐं मीर साहिब खे चवंदी आहियां त असां इक़्तिदार जे अखबूट में पंजाबी जनता ते एतमाद कयो, पर असांजी सियासत जा सर्वेच साथी त सिर्फ़ु सिंधी हुआ, जिन असांखे जीअं में जायूं ॾिनियूं, जिन असांखे अक़ीदत जे ग़िलाफ़नि में ओढे रखियो। भुट्टे साहिब खे जनरल ज़िया सूरी सज़ावार ठहिरायो। समूरो पंजाब ऐं सिंधी वॾेरा माफ़ीनामा लिखी ॾेई आया, पर सिंधी हारियुनि पुहरितनि ग़रीबनि असांजे सफ़र में साथ ॾिनो। उनजे नतीजे में ज़िया शाही, लाखाट, मेहड़, सकरंड ऐं मोरे में मथनि गोलियुनि जा मींहं वसाया। मुंहिंजा क़ुरान पढ़ंदड़ भाइर बेमौत मारिया विया, पर सिंधियुनि असांजे घर सां नातो निभायो। कुझु ॾींहं पहिरीं बाग़ अदन में पसार कंदे आलम शाह बुखारी मिलियो। तव्हांखे मतां विसरी वियो हुजे, आलम शाह बुखारी हैदराबाद जो मुहब वतन सिंधी हो, जंहिं सियासत जो आगाज़ चाचा GM सैद जी शागिर्द विंग जसाफ़ खां कयो, पर सुतत भुट्टे साहिब सां शामिलु थियो। सिपाफ जो पहिरियों बानी सदर हो। मूंसां जलावतनी दौरान लंडन में गॾु हो। मुंहिंजे भाइरनि वांगुरु ख़िदमत कयाईं। मुंहिंजो वफ़ादार ऐं सचो साथी हो। मूंखे इस ॿिन्ही दौरे हुकूमत में सूबाई सलाहकार बि कयो, कुझु कोन ठाहियाईं। जेल भोॻियाईं, टार्चर सठाईं, ज़िया अमृत में तशदुद थियसि, पर आख़िरी दम ताईं पार्टी सां वफ़ादार रहियो। ॿियो दफ़ो मुंहिंजी जलावतनी दौरान हूअ ही कारज़ा अरे जहान छॾे वियो, पर पार्टी भुलिजी बि खेसि कॾहिं यादि कोन कयो। आलम शाह ॿुधायो त हैदराबाद जा पुराणा जियाला सभु या त दुनिया छॾे आया आहिनि या उते बन भटकी रहिया आहिनि। अजीब मख़लूक पार्टी ते मुसलत थी चुकी आहे, जेके
आम सिंधियुनि खे धिका ॾेई ॿाहिरि कढी था छॾनि। काज़ी मोहम्मद बख़्श धामरा हुसैन शाह बुखारी वारनि सां बि कचहरी थींदी आहे। सभु चवंदा आहिनि त बीबी ज़रदारी जो तव्हां ते कहिड़ो पाव पलांद रहियल हो जो हुन हिकु अवामी पार्टी खे तबाह करे उनखे सिंध ऐं सिंधियुनि जो वेरी ठाहे पंजाबी इस्टेब्लिशमेंट जे पेरनि में उछलाए छॾियो। आउं चुप थी वेंदी आहियां, जेतोणीकि अमां अक्सर निंड कंदी आहे खेसि उथारणु सुठो नाहे लॻंदो, पर दिलि चाहींदी आहे त अमां नुसरत खे चवां तमड़ मुंहिंजी शादी वारे फ़ैसिले ते काश थोरो गौर करियो हा। मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं भेनरूं, मुंहिंजी वरसी वारे ॾींहुं खां ॻढ़ी ख़ुदाबश छॾे जॾहिं कारूं झर कॾहिं खीर थर त कॾहिं खारे छाण हली वेंदी आहियां। मूंखे मुंझ थींदी आहे, बछा ईंदी आहे त ही केरु माण्हू आहिनि जेके अॼु मुंहिंजे तसलसल जा पाण मुरादो वारस थिया वेठा आहिनि। हिननि खे त आउं सुञाणा बि कोन, मूं पंहिंजी ज़िंदगी में हिननि खे त कॾहिं ॾिठो बि कोन। हिकु औरत जंहिंजी मूंसां मिलण ते बंदिश हुई, उहा अॼु मुंहिंजी जमायत ऐं विरसे जी वारसियाणी थी वेठी आहे। अहिड़ा केतिरा माण्हू आहिनि जंहिंजो नालो बि मूं कोन ॿुधो, उहे मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे पुट जा लाॾला थियो पिया हलनि। हिननि मुंहिंजे नाले ते मुंहिंजे वतन सिंध खे बर्बाद ऐं भिड़भांग कयो आहे। रोज़े मैशर खे न कतई माफ़ कोन कंदसि। हीअ मुंहिंजा कातिल गिरफ़्तार करण जे बजाए उन्हनि सां जोड़ तोड़ करे मुंहिंजे रत जी क़ीमत में इक़्तिदार वठी वेही रहिया। मुंहिंजे मुड़ुस चयो त बेनज़ीर खे बैतुल्ला मसूद मारियो, पर सच पुछो त बैतुल्ला मसूद मुरे न्यापो करे आज़ाणा अंदाज़ में चयो त अदी असीं औरतूं नाहियूं मारींदा। अवां सां अॼु पहिरियों भेरो मुखातिब थी रही आहियां। अवीं ॾुखारा ज़रूरु हूंदा, मूंखे ख़बर आहे। अवां खे साइड कयो वियो आहे, दीवार सां लॻायो वियो आहे। सभु मकड़ अची गॾिया आहिनि जिन सिंध जी सत्यानाश कई आहे, पार्टी खे तबाह कयो अथनि, जंहिं पार्टी खे असांजे घर शहादतनि जे बुनियाद ते बीहारियो, उनखे हिकु फ्रेंचाइज़ या हिकु कंपनी में बदिलायो वियो आहे जिते मूड़ी सेड़ायो ऐं माल कमायो। वज़ारत लाइ 4 करोड़ 8 करोड़ ॾियो, वरी करप्शन करे कमायो। मूं इज़त जी मानी पंहिंजो घर ऐं रोज़गार ॾियण जो वाइदो कयो। मुंहिंजी जमायत बेनज़ीर इनकम सपोर्ट जो प्रोग्राम ॾेई मुंहिंजे नियाणियुनि खे पिनण जो आदी करे छॾियो। अफ़सोस त इन हेॾे अन्याय ते मुंहिंजा ॿार बिलावल बख़्तावर ऐं आसवा बि चुप आहिनि। कॾहिं उन्हनि पंहिंजे पीउ ऐं पुफ़ी खे कोन चयो त अमां जे खून सां संवारियल पार्टी ऐं अमां सां इश्क कंदड़ सिंध वासियुनि खे हीअं मलिया मेट करे संदन ॿोली तारीख़ ज़मीन वजूद वसीला ऐं इज़त नफ़्स पामाल न करियो। पर सच चवंदा आहिनि, इक़्तिदार जी लज़त अहिड़ी शइ आहे जो औरंगज़ेब पंहिंजा भाइर माराए सिंधियुनि सिसियूं जेल में क़ैद पंहिंजे पीउ ॾे ॾियारे मोकिलियूं। आऊं तव्हां उन्हनि जियालनि ऐं जियालियुनि सां मुखातिब आहियां जेके ज़रदारनि जी पीपल्स पार्टी में अजनबी आहियो। आऊं अव्हां में पंहिंजो माज़ी पई ॻोल्हियां। मूंखे मैडम नाहिद ख़ान ऐं डॉक्टर सफ़दर अब्बासी यादि था अचनि, जिन खे मूंखां पोइ जबरी तौरु जमायत मां निकाले ॾिनी वई। मूं लियाकत बाग़ में गोली खाइण वक़्तु पाण खे नाहिद ख़ान जी हंज में छॾियो। डॉक्टर सफ़दर मुंहिंजो रत पंहिंजे चहिरे ते मलियो। उन्हनि मुंहिंजे कमिटेड कारकुननि खे पार्टी परे करे छॾियो। वधीक लिखण जी सघ कोन अथमि। अॼु अव्हां खां विछड़ण जी वेला हुई, सो सोचमि तारणा सालनि खां पोइ अव्हां सां कुझु अंदरि ओरे वठां। अव्हां जी भेण बेनज़ीर। हीअ असीं ख़्याली ख़त अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जंहिंमें हक़ीक़तनि जा अक्स बि स्माइल हुआ, जेको लिखियलु हो कोमप्रस सागवान ऐं ख़ूबसूरत लेखक सैयद नवाज़ शाह भाॾाई जो। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था, असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। ख़ूबसूरत शाइर सईद सुमरे लिखियो, ख़ाली हथें ॾिसूं पिया बीठा बाज़ार में, ख़ाली हथें ॾिसूं पिया बीठा बाज़ार में, केॾा विकामजनि था चहिरा बाज़ार में। उन गुल फ़रोश जा हथ ख़ुशबू भरिया न हा, तोड़े सदा विकिया ज गुलहा बाज़ार में। हूंदो हो जिन बुतनि ते ईमान पाण खे, विकबा उहे ॾिठासीं सस्ता बाज़ार में। सारा ॾेई ख़ज़ाना जेकर ख़रीदजनि, अहिड़ा नथा मिलनि पर पंहिंजा बाज़ार में। कंहिं ॿार निढड़े जा गुम थी वञा न मां, आङुर न मुंहिंजी छॾिजां,
बाबा बाज़ार में सौदो वठण असां खां विसरी वियो सईद, विक विक ॾिसी झमेला जलवा बाज़ार में, ख़ाली हथे ॾिसूं पिया बीठा बाज़ार में, केॾा विकाम जन था चेहरा बाज़ार में। 4 ॾींहं अॻु नौशर फिरोज़ जे तालके भिरिया जे कोट भादर भरिसां हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ु रखंदड़ 17 वरियनि जो नौजवान बिशारत शाह बाग़ मां ज़ैतून पटिया त उन ॾोह जे पादाश में ॻोठ जे बासर माण्हुनि संस घर में घिड़ी ॾंडनि ऐं कुहाड़नि सां मथुसि वहशाणो तशदुद कयो, जंहिं दौरान नौजवान मौक़े ते दम ॾेई छॾियो, जॾहिं त बासर जवाबदारनि सजाद शाह नाले शख़्स खे बि सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठाणनि पारां नेशनल प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त असां NC दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार बि नथी करे। उहे एतिरा बासर आहिनि जो पुलिस कानून जी हुक्मरानी बदिरां ख़ानगी ऐं क़बीलाई असर रसूख़ हावी करे रही आहे। पर हिन वाक़े जीअं ई सोशल मीडिया ते ऋण ॿारियो त सख़्तु अवामी रद्द अमल बि साम्हूं अचणु लॻो। SSP नोटिस वरितो, पुलिस हरकत में आई, ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो, ॿिया फ़रार थी विया आहिनि। पर सवाल इहो थो पैदा थिए त छा पुलिस जी ज़िम्मेवारी मीडिया जे ख़बरनि ऐं सोशल मीडिया जे दबाव सां जाॻणु आहे? छा पुलिस खे कानून हरकत में आणण लाइ इंसानी रत जा रंगियल फ़ोटूं ऐं वीडियोज़ घुरिजनि? जेकॾहिं मीडिया दबाव न विझे हा त छा इहो केस बि ॿियनि केतिरनि ई लाशनि वांगुरु लुढ़ी वञे हा? सवाल इहो बि आहे त पुलिस आख़िर इंसाफ़ छो नथी करे? आख़िर छा जे करे क़तल ईअं ई लुढ़ी वञनि था? शाह साईं लिखियो त वट सोरींदे वल्हा वयो तेल ॿरी, राणो राति न आयो वेई वेल टरी, राणे लाइ रड़ी वेई विहामी रातड़ी। ख़ूबसूरत शाइर अयूब खोसे लिखियो, क़ैद घारी ऐं ॾिसां मां सो न मुमकिन आ वतन, तूं पुकारी चुप रहा मां सो न मुमकिन आ वतन। ज़हर जहिड़ियूं हर पधर ते हित रड़ियूं आहिनि पियल, निंड वैशी में अखियूं ई बेवड़ियूं आहिनि पियल। वक़्तु थी वियो पेर तुंहिंजनि में कड़ियूं आहिनि पयल, बसि क़बर थी पियो डहा मां सो न मुमकिन आ वतन। तूं पुकारी चुप रहा मां सो न मुमकिन आ वतन। कातलनि जी तर्जमानी हित रहियो मंशूर आहे, माठ ताणे सिर झुकायो बसि इहो दस्तूर आहे। ज़िलतनि जे ओझड़नि में रोशनी बे नूर आहे, इश्क खे कारो करिया मां सो न मुमकिन आ वतन। तूं पुकारी चुप रहा मां सो न मुमकिन आ वतन। कीअं विसारियां हर शहादत जो वचन हुस्नाक मां, छो त लाहियां दिलि दरावड़ जी इहा पोशाक मां। कीअं विसारियां ही ज़माननि जो रतो इदराक मां, कातलनि खे गुल चवां मां सो न मुमकिन आ वतन। तूं पुकारी चुप रहा मां सो न मुमकिन आ वतन। संघरनि जो ख़ैर आहे ज़ख़्म थींदुसि खिली, राति कारी हर जो कारो ज़हर मां पीअंदुसि खिली। मक़्तलनि में नाज़ जो आवाज़ को थींदुसि खिली, पुठ ॾेई पोयां वञा सो न मुमकिन आ वतन। तूं पुकारी चुप रहा मां सो न मुमकिन आ वतन, सो न मुमकिन आ वतन। सिंध में नवनि सूबनि जी प्रचार कंदड़ माण्हू जे उनवान हेठां नामियल लेखक ऐं कहाणीकार अख़्तर हफ़ीज़ लिखे थो, सिंध पंजाब लाइ माले गनीमत दिले बेरहम वांगुरु रही आहे। सिंध जी भेल करणी हुजे त पहिरियों ॾस सिंध जो ॾिनो वेंदो आहे। धारनि जी आबादकारी हुजे त सॼी दुनिया जा ॾुतड़ियल ऐं यतीम सिंध ॾांहुं मोकिलिया वेंदा। पाणी जी ॻाल्हि हुजे त सिंध जे केस खे कोन ॿुधिबो, पंहिंजे ई नुक़्ते ऐं कूड़े केस खे पेश कबो। अवाम तोड़े सरकारी छाड़तनि खे पबियूं ॾेई उन्हनि जे वात में सरकारी मौक़िफ़ विझी पेश कबो। ईअं कीअं अहिड़ा माण्हू अवाम ॾाढो आदा वेंदा आहिनि जिन जो शोभो हिकिड़ो हूंदो पर उहे ॻाल्हि ॿी पिया कंदा। कुझु वक़्त खां मुल्क में नवनि सूबनि वारो मामिलो वॾे पड़ाॾे तौरु ॿुधण में अची रहियो आहे। कंहिं ज़माने में उहो मुतालबो रुॻो MQM पारां थींदो हो, पर हाणे जेको थो घरां कावड़िजे उहो चवे थो त सिंध में नवां सूबा ठाहिया वञनि। रियासत इंतज़ामकारीअ जे सभिनी मसइलनि खे मुल्कनि में नवां सूबा ठाहिण सां गंढियो पियो वञे। एसिताईं जो सिंध में इहे मसइला जेके मकानी हुकूमतनि खे हल करणा आहिनि उन्हनि लाइ बि इहो जवाज़ पियो ॾिनो वञे जीअं त सिंध हुकूमत मसइला हल नथी करे सघे, उन करे सिंध जा टुकड़ा कया वञनि, सिंध में नवां सूबा ठाहिया वञनि, उन सां आवाम लाइ सहूलियतूं पैदा थींदियूं। पर छा
सिंध खे टोड़ण ऐं सिंध में नवां सूबा ठाहिण एतिरो सवलो कमु आहे जेतिरो पंजाब या वफ़ाक़ सम्झी रहियो आहे। कुझु ॾींहं अॻु पंजाब जे हिकु अमरा मियां आमिर खे मैदान में लाथो वियो हो, जेको सिंधी अख़बारनि जे एडिटरनि सां ॻाल्हि ॿोल करणु आयो हो। मियां आमिर केरु आहे, हुन जो तारुफ़ असांजी ॼाण में हाणे आयो आहे। उनखे इहो कंहिं हक़ ॾिनो आहे त हूअ पंजाब जे शहर लाहौर मां निकिरी कराची अचे ऐं हिते सिंध जे माण्हुनि खे क़ाइल करण जी कोशिशि करे त सिंध में केतिरा सूबा ठहणु घुरिजनि। जेकॾहिं नवां सूबा ठहंदा त मुल्क कीअं तरक़ी करे सघे थो, पर जीअं त सरकारी सतह ते अहिड़नि माण्हुनि खे इहो कमु सौंपियो वेंदो आहे, तंहिं करे उहे अची सरकारी मौक़िफ़ पेश कंदा आहिनि, आवाम जे रद्द अमल खे जाचींदा आहिनि ऐं पोइ असल हाकमनि खे रिपोर्ट कंदा आहिनि त लोह केतिरो गरम आहे। मियां आमिर जो को सियासी प्रोफाइल कोन्हे, हूअ कंहिं पार्टी सां लाॻापियल कोन्हे। जेकॾहिं हू कंहिं पार्टी सां लाॻापियल बि हुजे तॾहिं बि हुनखे इहा मोकल नथी ॾेई सघिजे त हूअ सिंध में अची हुनखे टुकड़ा करण जी ॻाल्हि वॾे वाक़े करे। हाणे उहा ई साॻी ॻाल्हि मुल्क जो नामियारो तालीमदान डॉक्टर परवेज़ हूद भाई करे रहियो आहे। हू त को सियासतदान आहे, न ई को तारीख़दान आहे, न ई हू सियासी तौरु का असरअंदाज़ थींदड़ शख़्सियत आहे। हुनजो शोबो रुगो फिज़िक्स आहे, संदसि शोबो सियासत कोन्हे। हूअ कंहिं बि रीति कंहिं सियासी मसइले खे ईअं बयानु नथो करे सघे जंहिंजे बारे में खेसि पूरी रीति ॼाण न हुजे। हाणे खेसि मैदान में लाथो वियो आहे त सिंध में नवां सूबा ठहणु घुरिजनि। हू हिकु साइंसी ज़हन आहे, पर ज़रूरी नाहे त अहिड़ो ज़हन हर मौज़ू या मामले ते ॻाल्हाए सघे। उहो सियासत ते बि एतिरो सुठो ॻाल्हाए जेतिरो साइंस ऐं तालीम ते ॻाल्हाए थो। सिंध में नवनि सूबनि बाबति कयल ॻाल्हियुनि में हुन जेके दलील ॾिना से न रुॻो सतही आहिनि, पर संस वाता ग़ैर मंतकी पिणु लॻनि था। हुन जो चवणु हो त नंढा सूबा ठहंदा त जेके माण्हू चूंडिजी ईंदा उन्हनि खे हथीको करणु सवलो हूंदो या उन्हनि खे शिकायत करण में सवलाई थींदी, उन्हनि ताईं रसाई सवलाई हूंदी। सिंध में कहिड़ो अहिड़ो चूंडियल नुमाइंदो आहे जंहिं ताईं माण्हुनि जी रसाई कोन्हे। हर चूंडियल नुमाइंदो पंहिंजे तर जे माण्हुनि खे सुञाणे थो। उन सां माण्हू न रुॻो आम्हूं साम्हूं पर सोशल मीडिया तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया वसीले लह विचड़ में अचनि था। मुल्क में नवनि सूबनि जो खटराग शुरू करण जो मक़सदु सिंध खे टुकड़ा टुकड़ा करणु बराबरि आहे, जिते परवेज़ हूद भाई जहिड़ा पंहिंजी ज़ाती अक़ल खां कोरी राय ॾेई ॿोड़ हारे रहिया आहिनि। सिंध में सूबा ठाहिण या उनखे इंतिज़ामी तौरु टोड़ण जे हवाले सां सिंध सदाईं हसास रही आहे। अॼु बि कराची मां इहे आवाज़ उथंदा रहंदा आहिनि त कराची खे वफ़ाक़ हवाले कयो वञे या कराची खे फ़ौज हवाले कयो वञे, पर जेकॾहिं इहो मामिलो एतिरो सवलो हुजे हा त हेसि ताईं कराची सिंध खां फुरिजी चुकी हुजे हा। परवेज़ हूद भाई या उन जहिड़ा केई ॿिया जेके पंहिंजा शोभा छॾे ॿियनि मामलनि ते ॻाल्हाइनि था, उहे असल हाकमनि जी विंगार वहनि था। उन लाइ वतन या धरती भले का माना न रखंदी हुजे, पर किरोड़े माण्हुनि लाइ सिंध वतन आहे। जंहिं पाकिस्तान खे जनमु ॾिनो आहे उन करे सूबा ठाहिण सां मसइला हल कोन थींदा, पर मसइला इंतिज़ाम कारी बहितर करण सां हल थींदा। इन लाइ ज़रूरी आहे त सूबाई ऐं मकानी हुकूमतूं गॾिजी कमु कनि, आवाम जे मसइलनि खे ॿुधनि ऐं मसइलनि खे हल करण लाइ अमली तौरु मैदान में अचनि। हीअ असीं आवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक अख़्तर हफ़ीज़ जो ख़ूबसूरत लेख। ऐं हाणे तारीख़ जे वर्कनि मां चूंड वर्क शेख याज़ जी तक़रीर जो चूंड हिसो जेको पेश करे रहियो आहे जदीद सिंधी साफ़ जो बानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण साईं इमदाद ओढो। ऐं तारीख़ जे तसलसल जा पासबानो, मुंहिंजा रफ़ीक़ो, तरक़ी पसंद अदीबो, सिंधड़ीअ जा सपूतो, हीउ दौरु तारीख़ी दौरु आहे जो सिंध सदियुनि में न करे सघी हुई, उहो अव्हां कुझु सालनि में करे ॾेखारियो आहे। अव्हां जे शेर ऐं अदब पंहिंजी तारीख़ ऐं सक़ाफ़त सां भरपूर मोहबत करे जंहिं क़ौमी शऊर खे उभारियो आहे, हिन लाइ मुस्तक़बिल जी तारीख़ अव्हां जी अहसानमंद रहंदी। अव्हां फ़न ऐं अदब में जा इज़हार जी आज़ादी ॾेखारी आहे ऐं इन आज़ादी लाइ जा क़ीमत अदा कई आहे। इन जो मिसाल पूरे बरे सग़ीर जे अदब में किथे बि न आहे। असां हिकु मुनज़म तहरीक न आहियूं, पोइ बि असांजी कोशिश एतिरी जुंबश पैदा कई आहे जो कूड़ जो सारो कोट लुॾी रहियो आहे ऐं उन जे मोर्चनि ते बीठल पहरेदार पंहिंजो तवाज़ुन रखी नथा सघनि ऐं पंहिंजा उबता सुबता तीर हेॾां होॾां उछले रहिया आहिनि ऐं असां उहे तीर पंहिंजनि हथनि सां मरोड़े
उन्हनि जे फिके मोह में हणी रहिया आहियूं। तारीख़ जी धारा खे कोई बि विफली विलोर वञी अञा ताईं रोके न सघियो आहे। इर्तिका जे वहकिरे हर उजत परस्त कुवत खे लोढ़े लटे छॾियो आहे। कोई बि इर्तिका जे वहकिरे खे रोके न सघियो आहे। इहो वाकिरो हिकु गूंजंदड़ गरजंदड़ समुंड वांगुरु केई पहाड़ पहाड़ खां पटे फिटो कंदो आहे। ज़िंदाननि जूं सीखूं इंसाननि खे रोके सघंदियूं आहिनि। तारीख़ खे का बि रुकावट, का बि बंदिश, को बि तशदुद रोके न सघियो आहे। तारीख़ खे हिकु पको वही खातो आहे ऐं इहा हर गदार खां गॾियल व्याज सां कर्ज़ चुकाए वठंदी आहे ऐं हर मुहिब वतन खे मुदे ख़ारिज मूर बि मोटाए ॾींदी आहे। तारीख़ वटि देर आहे, अंधेर न आहे ऐं उन जी देग जॾहिं बि तपंदी आहे तॾहिं हर हराम खोर जी हॾी हॾी रिझी वेंदी आहे। तारीख़ दौर दौर जा कई लाश मुक़दस मुक़बरनि मां कढी उछलाए छॾिया आहिनि ऐं उन्हनि जे हॾावनि पिंजरनि खे चौंक चौंक ते लटकंदो ॾिठो वियो आहे। तारीख़ लाइ इहा नई ॻाल्हि न आहे त अॼु मुहिब वतन सुभाणे जो गद्दार लिखियो वञे ऐं अॼु जो गद्दार सुभाणे जो अज़ीम मुहिब वतन मञियो वञे। ऐं तारीख़ जे तसलसुल जा पासबानो, ऐं मुंहिंजी धरती जा सिर फिरिया इंसानो, तरक़ी पसंद अदीबो, सिंधड़ीअ जा सपूतो, अवां शहर ऐं अदब में, अवां पंहिंजे हर फ़नी तख़लीक़ में, पंहिंजी हर तहरीर ऐं तक़रीर में इंसानी अज़मत जो परचम बुलंद रखंदा अचो। हिकिड़ो कटिजी किरे त ॿियो हिन जे परचम खे हिन जे हथ मां वठी इन खे अॻे खां बि वधीक ऊचो करे अॻिते वधे। शेख अयाज़ 1 अप्रैल 1968 ते बसंताल हैदराबाद में जश्न रूरियाण जी तक़रीब में शेख अयाज़ जी कयल इफ़्तिताही तक़रीर जो कुझु हिसो। सैयद अल्ताफ़ हुसैन पली जो मगसी ऐं जमायत इस्लामी जो उनवान हेठि अख़्तर रिंद लिखे थो। मूंखे ज़ाती तौरु साईं GM सैयद ऐं अल्ताफ़ हुसैन खे विझड़ाए खां ॾिसण ऐं ॿुधण जो मौक़ो मिलियो आहे। मां सम्झां थो त साईं GM सैयद सिंध खे मुतहद रखण ऐं अक्सरियत रखंदड़ सिंध जे ॿिनि वॾनि नस्ली गिरोहनि सिंधियुनि ऐं मुहाजरनि जी वेझड़ाई जो हामी हो। जेतोणीकि मुहाजर क़ौमी मूवमेंट खे ठाहियो ई वियो हो सिंधियुनि सां वेढ़ाइण लाइ, पर अल्ताफ़ हुसैन साईं GM सैयद जिया सिंधियुनि सां इतिहाद जो हामी हो। इहो ई सबबु हो जो मुहाजरनि जो कराची में पहिरियों टकराव सिंधियुनि बजाए पठाणनि सां थिए थो, जिन असल कुवतनि खे छिरकाए विधो। अल्ताफ़ हुसैन ते केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार करे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो हो ऐं पोइ ओचितो ई ओचितो सिंध यूनिवर्सिटी मां कमर भट्टी जी अॻुवाणी में शागिर्दनि सां भरियल बसूं निकिरनि थियूं ऐं वञी म्यूनिसिपल हैदराबाद ते पथराव कनि थियूं, जंहिंमें केतिरा ई उर्दू ॻाल्हाईंदड़ ज़ख़्मी थियनि था। अहिड़ी तरह ॿिए तरफ़ अज़ीम अहमद तारिक, आमिर ऐं आफ़ाक़ अहमद ग्रुप खे हरकत में आंदो वञे थो। ईअं ॾिसंदे ॿिन्ही तरफ़नि खां लाश किरण लॻनि था। साईं GM सैयद उन झेड़े खे सिंध जे विरहाङे जे पस मंज़र में ॾिसंदे झेड़ो ख़तमु कराइण लाइ हफ़ीज़ कुरैशी जूनियर जी अॻुवाणी में वफ़द अल्ताफ़ हुसैन ॾांहुं मोकिले थो, पर अल्ताफ़ हुसैन कसम खणी चवे थो त सिंधी मुहाजर झेड़े में संस को बि किरदारु न आहे ऐं न ई हूअ सिंधी मुहाजर झेड़ो चाहे थो, पर हूअ इहो रोकराए बि नथो सघे। जेकॾहिं हुन इहो कयो त मारियो वेंदो। इहा ई ॻाल्हि अल्ताफ़ हुसैन हैदराबाद प्रेस क्लब में सिंधी अदीबनि ऐं दानिशवरनि खे लंडन मां टेलीफोनिक ख़िताब में कसम खणंदे चई हुई त जीअं 3 सेप्टेम्बर ते हैदराबाद में मुहाजरनि जे क़त्ल में सिंधी न पर 3 धुर जा माण्हू शामिलु हुआ, अहिड़ी तरह 1 अक्टूबर ते कराची में बि 3 धुर जा माण्हू आमिर ऐं आफ़ाक़ ग्रुप मुलविस हो, जेके संदसि मना करण जे बावजूदि बि न मुड़िया। अक्सर सैयद खां इहो सुवालु थींदो हो त अव्हां अल्ताफ़ हुसैन खे पंहिंजे वेझो छो रखियो, या अव्हां सिंधी मुहाजर इतिहाद जा हामी छो आहियो, त सैयद जवाबु ॾींदो हो त हू चाहे थो मुहाजर जमायत इस्लामी जे असर मां निकिरनि, जीअं हू अल-शम्स अल-बदर जहिड़ो को किरदारु ॿीहर अदा न करे सघनि ऐं सिंधी मुहाजर टकराव सिंध जे विरहाङे जो सबबु बणिजंदो। उन करे हूअ चाहे थो सिंध जूं 2 वॾियूं आबादियूं पाण में विढ़ण बजाए हिक ॿिए सां मेठ मुहबत में रहनि। इहा ई ॻाल्हि सैयद सिंध क़ौमी इतिहाद में मुहाजरनि जी शमूलियत ते एतिराज़ु करण ते परिजे साहिब खे बि चई हुई त मुहाजरनि खे सिंधी सम्झी पाण सां गॾु खणी हलणो पवंदो, ॿी सूरत में मुहाजरनि खे गैर सिंधी या धारियो सम्झी पाण खां परे रखणु सिंध जे विरहाङे जो सबबु बणिजंदो। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थे,
कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन